वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी ऐं मुल्क के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 43वीं वरसी अॼु निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पई वञे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नई देरे मां सलीम रज़ा सोलंकी। जी, पाकिस्तान के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 43वीं वरसी अॼु अक़ीदत एहतराम सां गढ़ी खुदाबश भुट्टो में मल्हाइण के हवाले से तैयारियों मुकम्मल आहिनि। अॼु जेको आहे रमज़ानुल मुबारक के करे क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जेका आहे उहा जेको आहे त पंहिंजे ज़िलई हेडक्वार्टर में पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत पारां मल्हाइण जो जेको ऐलान कयो वियो। उन खां पोइ लाड़काणे ज़िले पारां जेका आहे जेको हीअ वरसी जो जेको मुख्य जलसो आहे वो अॼु गढ़ी खुदाबश भुट्टो में मल्हायो वेंदो। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उहो जेको आहे त इस्लामाबाद खां अॼु सखर पहुचंदो, जितां जेको आहे त उनखे जेको आहे त काफ़िले जी सूरत में हिते गढ़ी खुदाबश भुट्टो आंदो वेंदो, जिते हू जेको आहे त पार्टी कारकुननि जे जेको आहे त मेड़ खे जेको आहे त ख़िताब पिणु कंदो। उनखां अलावा अॼु जेको वरसी जो जलसो आहे उहो इफ़्तार खां बाद में जेको आहे त उहो मुनक़िद कयो वियो आहे, छाकाणि त जेको आहे त रमज़ानुल मुबारक जे करे जेको आहे त सॼो ॾींहुं ऐं सख़्तु गर्मियूं जहिड़े करे हीउ वरसो जेको आहे त वरसी जो जलसो जेको आहे त उहो जेको आहे त सादगी सां मल्हाइण जो ऐलान कयो वियो। ऐं अॼु उहो जेको जलसो आहे उहो गढ़ी खुदाबश भुट्टो में अफ़्तार खां बाद में जेको आहे त उहो हिते मल्हायो वेंदो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके जियाला आहिनि, जेके ज़िले लाड़काणे सां जेके तालुक़ रखनि था, उहे वॾे अंग में अॼु हिते जेको आहे त गढ़ी खुदाबश भुट्टो में पहुचंदा ऐं अफ़्तार जेको आहे त उन्हनि खे हिते करायो वेंदो। उनखां पोइ जेको आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे काफ़िले जी सूरत में हुते आंदो वेंदो ऐं हुनजो शानदार इस्तक़बाल पिणु कयो वेंदो। ऐं उहो गढ़ी खुदाबश भुट्टो पहुचंदो त क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरे ख़िराज अक़ीदत पेश कंदो। जंहिंखां पोइ हू गढ़ी खुदाबश भुट्टो में जेको रिथियल जेको नंढो जलसो हूंदो उनखे ख़िताब कंदो। जी।